अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। तहरीक लबैक हुकूमत सां मुआहिदे खां पोइ धरणा ख़त्म करे छॾिया। गुज़िरियल राति वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद, मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर पीर नूरुल हक़ क़ादरी ऐं ॿियनि TLP जे क़यादत सां ॻाल्हियूं करे मुआहिदो कयो हुयो। मुआहिदे जो ऐलान शेख रशीद कयो हुयो। पाबंदी मड़ियल तंज़ीम तहरीक लबैक ते पाबंदी बरक़रार। नई कंहिंखे आज़ादु कयो वेंदो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि पार्टी तर्जुमाननि जे इजलास खे घरू वज़ीर ऐं मज़हबी मामलनि वारे वज़ीर जी ब्रीफिंग। वज़ीर आज़म चयो त TLP जो मक़सदु ठीकु आहे पर तरीक़ो दुरुस्त नाहे। क़ौमी असेंबलीअ में तौहीन आमाज़ ख़ाकनि ख़िलाफ़ फ्रांस जे सफ़ीर खे मुल्क नेकाली ॾियण वारे मामले ते बहस लाइ ठहराउ पेश। हुकूमती मेंबर अमजद आफ़रीदी पारां पेश थियल ठहराउ जी मद में चयो वियो आहे त नामूस रिसालत ते कंहिं हिक फ़र्द, जमायत या गिरोह जो न पर मुसलमाननि जो गॾियल मसइलो आहे। रियासत ते पंहिंजा फ़ैसिला मढ़ण लाइ दबाव बि नथो विझी सघिजे। मामले लाइ बहस लाइ कमेटी जोड़ण वारी रिथ मंज़ूर। इजलास जुमे ताईं मुलतवी। पीपल्स पार्टी इजलास में शिरकत न कई। क़ौमी असेंबलीअ जे इजलास दौरान स्पीकर असद कैसर ऐं शाहिद ख़ाक़ान अब्बासी विच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ पारां स्पीकर खे जूतो हणण लाइ चिताव। शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ चयो आहे त हुकूमत ठहराउ मुकमल नाहे। एहसन इक़बाल पाबंदी मड़ियल तंज़ीम TLP सां कयल मुआहिदो पार्लियामेंट में पेश करण जो मुतालबो करे छॾियो। JUI जे मौलाना असद ख़ान चयो आहे त हुकूमती मामले ते एतमाद में न वरितो ऐं गॾियल ठहराउ न आंदो त पार्लियामेंट खे हलण न ॾींदासीं। नून लीग ऐं JUI जी वेढ़ इस्लाम लाइ न पर इस्लामाबाद लाइ आहे। शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ जे ऐवान में रवैये जी मज़म्मत करियूं था। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त शाहिद ख़ाक़ान अब्बासी हिकु जूतो हणंदो त ॿिए तरफ़ खां खेसि 100 जूता लॻंदा। तहरीक लबैक सां मुआहिदो थी वियो आहे। अपोज़िशन ठहराउ ते पंहिंजो मौक़िफ़ ॾिए। वॾे वज़ीर जी सदारत हेठि मकानी खाते जी रिथाउनि बाबति वज़ीर आला हाउस में इजलास। 80 मिलियन जी लाॻत सां 8 सोनार कल ख़रीद करण जी मंज़ूरी। इजलास में म्यूनिसिपल कमेटियुनि लाइ 102 ट्रैक्टर्स ऐं ट्रैलियूं ख़रीद करण जो बि फ़ैसिलो। सेवण भरिसां तक़रीबन 4 साल अॻु झांगार में बेगुनाह क़त्ल कयल शहीद न्याणी तानिया ख़ासकेलीअ जे खून सां इंसाफ़ न थियो। तानिया ख़ासकेलीअ जी अमड़ खुर्शीद ख़ातून पंहिंजे न्याणियुनि ऐं नंढनि ॿिनि पुटनि समेत गुज़िरियल ॾींहुं प्रेस क्लब ठहठि मोरी पहुची एहतजाज कंदे चयो त मुंहिंजी न्याणी तानिया ख़ासकेलीअ खे बेगुनाह वॾेरे क़ानून हाणीअ वारनि क़त्ल कयो आहे, जंहिंखे तक़रीबन 4 साल गुज़री विया आहिनि पर हिन महिल ताईं इंसाफ़ नाहे मिलियो। छो जो आउं ग़रीब ऐं बेपहुच आहियां, जंहिं ते हुन चीफ जस्टिस ऐं ॿियनि वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। मोरो वेझो ॻोठ चिबड़महर में 2 भाइरनि में ज़मीन ते पाणीअ तां झेड़ो थी पियो, जंहिं ते लठिन ऐं फायरिंग जो सिलसिलो शुरू थी वियो। गोलियूं लॻण सबबि 2 ॿारनि समेत औरतूं ज़ख़्मी थी पयूं, जिन खे मोरो इस्पताल आंदो वियो, जितां तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि में शाज़िया लांगा, मोहम्मद तारिक, मिसमात तहमीना ऐं मोहम्मद फ़हीम लांगा शामिल, जंहिं ते जतोई थाणे ते ॿिन्ही हिक ॿिए मथां एनसियूं बि कटरायूं आहिनि। दरिया ख़ान मरी PPHI जे इंतिज़ाम हेठि हलंदड़ प्रोग्राम न्यूट्रिशन जे मुलाज़िमनि रहमत अली कुरैशी, अमजद मलक, क़ादिर ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुलाज़िमनि पारां रूरल हेल्थ सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिं ते मुलाज़िमनि जो चवणु हुयो त असांजो गुज़िरियल 4 महीननि खां पघारूं बंदि पियल आहिनि, जंहिं सबबि असां फ़ाक़ा कशी करण ते मजबूर आहियूं। हुननि वस वारनि खां मुतालिबो कयो आहे त खेनि पघारूं जारी करे संदन मां बेचैनी ख़त्म कई वञे। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।